वेलकम बैक नाज़रीन दादू न्यूज़ में अवांखे भलीका नाज़रीन हिते अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू में सरकारी कामोरनि जूं ऑफिसूं ऐं कुर्सियूं टिकटॉक वीडियोस ठाहिण लाइ इस्तेमाल थियण लॻियूं आहिनि। हिते अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू में सरकारी कामोरनि जूं ऑफिसूं ऐं कुर्सियूं टिकटॉक वीडियोस ठाहिण लाइ इस्तेमाल थियण लॻियूं आहिनि। दादू म्यूनिसिपल कमेटी में इंजीनियर ऑफिस में टिकटॉक वीडियो वायरल थी वई आहे। दादू म्यूनिसिपल कमेटी जी इंजीनियर ऑफिस में टिकटॉक ठाहिण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वधिक तफ़सील वठंदासीं दादू न्यूज़ जे रिपोर्टर दानिश खुश खां। जी दानिश खुश को वधिक तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल मंजूर। दादू जी म्यूनिसिपल कमेटी ऑफिस में इंजीनियर ऑफिस में जो इंजीनियर है निजामुद्दीन शाहनी उनकी सरकारी कुर्सी है सरकारी ऑफिस में संदस जो पुट है जाहिद शाहनी वो सरकारी कुर्सी ते वेही टिकटॉक वीडियो ठाहे सोशल मीडिया ते वायरल करे छड़ी है। जेका वीडियो है टिकटॉक ते ठहियल हुआ सोशल मीडिया ते वायरल थी है। दादू में सरकारी गाड़ियों सरकारी कुर्सियों सरकारी ऑफिसूं इन वक्त टिकटॉक के इस्तेमाल में टिकटॉकर जो नौजवान हैं वे सरकारी गाड़ियों ते सरकारी कुर्सियों ते वेही सरकारी ऑफिसुनि में वे टिकटॉक ठाहिनि पिया। कुछ अरसो अॻु वनफाए थाणे जे नंढे मुंशी जी पिण अहिड़ी टिकटॉक जी वीडियो आई हुआ सोशल मीडिया ते वायरल थी जंहिंमें वनफाए थाणे जो जेको नंढो मुंशी हो वो पुलिस मोबाइल में टिकटॉक वीडियो रिकॉर्ड करे अपलोड कई जेका पिण वायरल थी वई। उन खिलाफ भी का इंतजामिया कार्रवाई न कई जंहिंजे नतीजे में अॼु हिकु ॿी वीडियो जेका आहे उहा सोशल मीडिया ते साम्हूं आई आहे वायरल थी वई आहे। वीडियो जंहिंमें जेको म्यूनिसिपल कमेटी दादू जो इंजीनियर आहे निजामुद्दीन शाहनी उनजो पुट जाहिद शाहनी सरकारी कुर्सी ते वेही सरकारी टेलीफोन कन ते रखी ऐं उते टिकटॉक ते वीडियो रिकॉर्ड कई आहे। जेका वीडियो सोशल मीडिया ते उन अपलोड कई आहे उहा वायरल थी वई आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे इंतजामिया इन्हनि अनासरनि खिलाफ़ कार्रवाई करे जेका सरकारी ऑफिसूं आहिनि या सरकारी कुर्सियूं ऐं सरकारी गाॾियुनि जो जेको गैर सरकारी इस्तेमाल थिए थो उन ते इंतजामिया तारुक वठे ऐं इंतजामिया खे घुर्जे त अहिड़नि अमल कंदड़ खिलाफ़ कार्रवाई करे। जी मंजूर। जी वॾी महिरबानी दानिश खुश्क अमी तफ़सील का आगाह कयो। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईसीं त सरकारी ऑफिसुनि में कामोरनि पारां टिकटॉक वीडियोस ठाहिण लाइ कुर्सियूं ऐं गाॾियूं इस्तेमाल कयो पियो वञे।